अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां मोहम्मद यासीन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों अॼोकी हिन वीडियोज़ में मां तव्हांखे ॾेखारण वारो आहियां उहो रूबी अली जो गंदो वीडियो जेको तमामु घणो मशहूरु ऐं वायरल वियो आहे। दोस्तों उन वीडियो ते रूबी अली ते तमामु घणी तनक़ीद हले पई। दोस्तों उहो वीडियो मां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॾेखारण वारो आहियां। त दोस्तों अचो त हलूं था उन रूबी अली जे वीडियो जे तरफ़ ऐं ॾिसूं था उहो रूबी अली जो वीडियो। दोस्तों इहो हुयो रूबी अली जो असल में गंदो वीडियो वायरल जेको तमामु घणो अॻु में इहो रूबी अली जो वीडियो वायरल वियो हुयो ऐं हिन ते तमामु घणी रूबी अली ते तनक़ीद बि हले पई। दोस्तों जीअं त हिन वक़्तु इरशाद जागिरानी सां हिकिड़ो सिंगर आहे, उन सां हिन वक़्तु रूबी अली गॾु घुमे पई ऐं कुझु पिक्चर्स वग़ैरह अपलोड करे पई ऐं अवाम उन ते तमामु घणो ग़लति पई सम्झे ऐं उन ते तमामु घणी तनक़ीद बि करे पई। दोस्तों इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूबी अली हिकु KTN जी मशहूरु अदाकार आहे जंहिं KTN ते खोड़ सारा ड्रामा ऐं फिल्मूं कयूं आहिनि ऐं इन खां अलावा KTN जे प्रोग्राम यादगिरियूं जी होस्टिंग बि पिणु कंदी आहे। दोस्तों इन खां अलावा मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रूबी अली जा काफ़ी चैनल ते सिंधी ड्रामा बि पिणु हलियल आहिनि ऐं इन खां अलावा रूबी अली हाणे टिकटॉक जी मशहूरु स्टार बि थी चुकी आहे ऐं हिन वक़्तु हाणे रूबी अली जो को बि अहिड़ो सिंधी चैनल ते ड्रामो कोन पियो हले। दोस्तों ही हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हां दोस्तनि खे पसंदि आई त असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट्स कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। त दोस्तों एसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।